वणन तव्हांजो स्वागत थी कयां। अचो त सिंधी ज़ाइके जो मज़ो वठो। स्वागत है। नमस्ते। नमस्ते। अॼु तव्हां असांखे छा सेखारण वारा आहियो? अॼु मां तव्हांखे वड़ियूं टमाटे में ठाहिण सेखारींदीमांव। अच्छा, त हुन में छा छा खपंदो? वड़ियूं, टमाटा, साओ मिर्च, लूण, हैड, ॻाढ़ो मिर्च ऐं सावा धाणा मथां डेकोरेशन जे लाइ। पहिरियों तेल गरम करण रखंदासीं। तेल गरम थे पोइ में टमाटा विझंदासीं। ये टमाटे तव्हां केतिरा वठो? 4 टमाटा। पोइ हिन में लूण विझंदासीं। अधु चिमचो लूण विझंदासीं। तो वड़ियुनि में लूण ऐं मिर्च मसाला त सभु पियल ई हूंदा आहिनि, त खाली टमाटे जे हिसाब सां लूण विझंदासीं हुन में। हैड चोथो चिमचो, ऐं ॻाढ़ो मिर्च। ॻाढ़ो मिर्च चोथो चिमचो विझंदासीं। साओ मिर्च बि चोथो चिमचो विझंदासीं। हिन सभिनी खे चटनी खे सिजाईंदासीं मिक्स करे, ऐं वड़ियूं बि हाणे विझी छॾंदासीं, भुञंदासीं चङी तरह जीअं वड़ियूं ऐं टमाटा पाण में मिक्स थी वञनि। पोइ हिन में हिकु बाउल पाणी विझी करे सिजाइण रखी छॾंदासीं। पहिरियों टमाटे खे चङी तरह भुञी छॾिबो। हिनखे ढक ॾियूं था सिम ते, जीअं चङी तरह मेल खाइजी वञे। बस 2 मिंट जेसिताईं टमाटो सिजी वञे ऐं वड़ी बि थोड़ी ॻरी वञे। हिन में थोड़ी ॻरी वञे पोइ वरी पाणी विझी करे वरी थोरो ॻारींदासीं। ॾिसो तेल ते अचे न थोड़ी भाॼी, ऐं मिक्स भी थी आहिनि। हाणे हिन में हिकु बाउल विझी करे पाणी पोइ सिजाइण रखी छॾंदासीं। पाणी था विझूं, हिकु बाउल पाणी विझी करे ढक ॾेई रखी छॾंदासीं। बस हाणे स्लो ते करे छॾंदासीं ऐं ढक ॾेई रखी छॾंदासीं। वड़ी केॾी फुंडी वयूं आहिनि। हा, ऐं रस बि थी वई आहे पूरी। हिन में ग्रेवी वांगुरु थोरी रखणी आहे। अच्छा, जो फुल्के सां खाई सघिजे। अचो स्वाद वठी ॾिसो त वड़ी टमाटे में कीअं थी वञे। जाम लज़ीज़ ठही वई। थैंक यू छाया जी। वेलकम।